लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्ब ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना
व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बाबा एना माण्हुनि जो अचण बंदि करे छॾियो, हाणे केर बि न अचे उते। तव्हां थोरो परे थी वियो, परे थी वियो, हेॾे केर बि न अचे। बसि हाणे कुझु थिए सो वेही रहे। पाणी पीआरण वारा पाणी पीअण बंदि करे छॾियो, केर बि पाणी न पीआरे। हेॾो बाबा माण्हुनि जो अचण बंदि कयो, हेॾो अचण बंदि कयो। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तो, ये अॼोकी नूरानी महफिल जंहिंमें अल्लाह ताला पंहिंजे फज़ल ऐं करम सां तव्हां असांखे अचण नसीब फरमायो आहे। हिन टाइम ते केतिरा मुसलमान असांजा भाउर दुनिया जे कमनि में हूंदा, कि शादी में हूंदा, कि ओताकुल ते हूंदा, कि बनी बारे जे कमकार में हूंदा, कि टीवियुनि ते वेठा हूंदा, कि कहिड़ो कम कंदा हूंदा, कि मेलल मलाखड़नि जे हवाले हूंदा। पर अल्लाह सी असां ते केॾो करम कयो आहे जो अल्लाह सी असां तव्हांखे क़ुरान जी महफ़िल नसीब फरमाई आहे। जिथे अल्लाह जे क़ुरान करीम जो नूर, सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फैज़, अल्लाह वारन जो फैज़, हजरत गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो करम ऐं ख़ुसूसी खुदा ताला जी इनायत आहे। ऐं चवां थो हिन जहिड़ी महफ़िल त खुदा शल हमेशा हर हिक खे नसीब करे। अवां वॾा ख़ुशकिस्मत आहियो ऐं उन्ही दोस्त जो तव्हां शुक्रियो बजा कयो जंहिं महिनतूं करे तारीख़ूं वरतियूं, ख़र्च कया ऐं इंतज़ाम करे तव्हां सभिनि खे गॾु कयो आहे। उन्ही जो शुक्रियो बजा कजे त यार तुंहिंजूं लख महिरबानूं जो तो असां सां हेॾो वॾो करम कयो आहे। ऐं इहो अल्लाह साईं जो कानून आहे। रब साईं चवंदो आहे त मां जंहिंखे चाहींदो आहियां उनखे ई इहे नेमतूं नसीब फरमाईंदो आहियां। ईअं सम्झो त अल्लाह साईं जल जलालू अमन वालू तव्हां असांखे घुरियो, अल्लाह पाक जी मर्ज़ी थी त ही मुंहिंजा फलाना फलाना बाना अचन ऐं क़ुरान हदीस ऐं रसूलुल्लाह जो शान ॿुधी पंहिंजो ईमान ताज़ो कन। अल्लाह पाक जो क़ुरान पढ़ियो वेंदो, सोने हदीस पाक जो हदीसूं पढ़ियो वेंदियूं, महबूब करीम अलैहिस्सलाम जा इरशाद ऐं फरमान ॿुधाया वेंदा। इंशाअल्लाह ताला तव्हां असांजूं जेके कटियल दिलियूं आहिनि खुदा कंदो हे साफ़ सुथरियूं थी वेंदियूं। मूं जेका आयत सबूरी तिलावत कई आहे उन जो तर्जुमो, उन जी माना ऐं उन सां मुतालिक ॿ टे ॻाल्हियूं तव्हांखे पेश कयां। अल्लाह पाक जल जलालू अमल मालू खां दुआ आहे रब्बुल आलमीन मूं गुनहगार खे हक़ ऐं सच जे चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सदके हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे मां क़ुरान शरीफ़ जी माना कंदुसि छो त क़ुरान अरबी में आहे। तव्हां असां अरबी ॿोली नथा ॼाणो, असीं पंहिंजी ॿोलीअ में माना कंदासूं जेका तव्हांखे सम्झाईंदासूं त अल्लाह पाक जो फरमान छा आहे, ख़ुदा क़ुरान में छा थो फरमाए। इन खां अॻु में तव्हां सभिनि खे अपील आहे दरूद सलाह शरीफ़ पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभी पढ़ो सल्लल्लाहु। अल्हम्दुलिल्लाह जमात तमाम घणी आ,
ऐं मोहब्बत वारा आहियो पर मां ॾिसां पियो थे वेझा वेझा पढ़नि पिया परे वारा चुप कयो वेठा हो सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो या अय्युहन्नासो क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। असाई तवा जॾहिं कंहिं बि माण्हूअ खे का ॻाल्हि ॿुधाइण चाहींदा आहियूं तो उन शख्स खे सॾु कंदा आहियूं ओ अदादीन मोहम्मद ओ अब्दुल रहीम नसीर अहमद गुलाम कादिर उन जो नालो वठी हुन खे पाण ॾे मुतवजह कंदा आहियूं पोइ नालो ॿुधबो आहे त हो वाजाईंदो अदा छो मूंखे सॾु कई इहो कंहिंखे पाण ॾे तवज्जो ॾियारण जे लाइ ईअं कबो आहे। हिन आयत में अल्लाह से फरमाए तो या अय्युहन्नास अल्लाह ताला कंहिं हिकिड़े माण्हू जो नालो कोन थो फरमाए अल्लाह ताला फरमाए तो ओ सभई इंसानो। आदम अलैहिस्सलाम जी औलाद के इंसान चइबो आहे सिंधिया तब इंसाना बिरोहिया तब इंसाना बरोचा तब इंसाना समाटा तब इंसाना जेकॾहिं सैयदा तब इंसाना जेकॾहिं मुसलमाना तब इंसाना यहूदिया तब इंसाना नसारोआ तब इंसाना काफरा तब इंसाना बेअदबा तब इंसाना अदब वारोआ तब इंसाना। दुनिया में जेके भी आदम जी औलाद इंसान आहिनि हिते ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात के खास मज़हब जी ॻाल्हि कोन फरमाई आहे के खास कबीले के खुदा ताला सॾु कोन कयो आहे के खास कौम के अल्लाह ताला सॾु कोन थो फरमाए बल्कि फरमाए तो या अय्युहन्नास ओ मुंहिंजा प्यारा इंसानो जेके आदम जी औलाद आयो। इनमा मालूम थो त हाणे हिन आयत में अॻिते जेको हुकुम थो अचे वो सभिनी इंसाननि जे लाइ आहे के खास जमात जे लाइ ॻाल्हाईंदा हलो खास जमात जे लाइ खास ज़ात पात जे लाइ या के खास इलाइक़े जे लाइ नाहे। या इलाहल आलमीन केड़ो हुकुम अल्लाह जी फरमायो कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम ओ इंसानो तवा सभनी इंसानन में मां अल्लाह पाक तवा जे रब वटा हिकड़ो बुरहान आयो व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। हिकड़ो त तव्हां ॾे बुरहान आयो आहे ॿियो तव्हां ॾे हिकड़ो चिट्टो पिट्टो रोशन ज़ाहिर ज़हूर मां अल्लाह जे तरफ़ खां नूर आयो आहे। नूर छा ॾाढे चओ नूर आयो आहे ॿ शयूं आयूं हिकड़ो अल्लाह जे तरफ़ खां बुरहान आयो ॿियो अल्लाह जे तरफ़ खां तव्हां इंसाननि में नूर आयो। बस हाणे ॿ ॻाल्हियूं करे दुआ घुरंदासीं त बुरहान छा आहे ऐं नूर छा आहे इहे ॿ ॻाल्हियूं थियूं इंशाअल्लाह ताला पंहिंजो जलसे जो मौज़ू पूरो थी वेंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो बुरहान जी माना अरबी जो लफ्ज़ आ बुरहान बे रा हा अलफ नून बुरहान इन जी माना आहे दलील या इन जी माना आहे सबूत। मिसाल मां तव्हां सां तव्हां जी ॿोली में ॻाल्हायां तव्हां ॿाराड़ी जा माण्हू आहियो सादो ॻाल्हायां जीअं तव्हां खे सम्झ में अचे।
तवा कह खां भी जमीन खरीद कयो पो उहा जमीन खरीद करण खां पो तवा उनके पैसा दींदा आयो पैसा देण खां पो तवा उन खां तवा स्टाम्प दस्तावेज लिखाईंदा आयो बनी तुझे हवाले पैसा हुन जे हवाले इंसान 5 साल 10 साल हुन जो मूड फिरी वने जी तोरी बनी ते कब्जो करे बनी मुंजिया तुझी काने बनी खसे सुभान अल्लाह न चेबी बनी खसे सुभान अल्लाह बुधो 10 साल फिरियो तू सिधो कोर्ट में वई साईं हिन बनी जा मुखो पैसा वरता हा बनी 10 साल मु कमाईया हाने वरी बनी ते कब्जो थो करे सरकार मुखे बनी वठी दे तोखे जज चौंदो बाबा सबूत थी चौहाने सुभान अल्लाह सबूत आहे त तो पैसा दिना आई हुन बनी विकी चौंदो हा सही मोट स्टाम्पा लिखता दस्तावेजा रजिस्ट्रिया तालके में भी आहे आई जिले में भी आहे खातो भी मुंजो आ सबूत मु वटा हाने इनी के जो को पाण स्टाम्प चयो न इनी के सबूत भी चेबो दलील भी चेबो आई इयो तुझे दावा जे ला सबूत भी आ अल्लाह ताला जी जात बाबरकात इहा गाल थो करे त मां अल्लाह पाक तवा दे एकड़ो सबूत मोकलियो आ या इलाहल आलमीन असा वट सबूत त जमीन जो हुंदो आ जमीन जे विक्रे जो या दुकान जे विक्रे जो या ढगे ढोर जे विक्रे जो या कहीं बंगले जो या कहीं जाए जो सबूत हुंदो आ तो असा ने जेको सबूत मोकलियो आ वो केड़ी शय जो सबूत आ अल्लाह ताला जल्ल जलालहु अमन वालो फरमाए तो कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद मुझे सोने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम एड़े माहौल में अची करे गाल कई जय माहौल में मक्के जे शहर में 360 मानुन हथराबू अल्लाह ठाया हा पत्थर जा अल्लाह काठ जा अल्लाह लोह जा अल्लाह बुत ठाए उनके पूजींदा हा ऐं सजदा कंदा हा ऐं चवंदा हा हे असां जा 360 अल्लाह आहिनि 360 इन्हीअ जे करे ठाया हुयऊं जो साल में दिहाड़ा भी 360 थींदा आहिनि महीने में दिहाड़ा 30 साल में महीना 12 30 के 12 सा तवा ज़रब कयो तो तवा जा हिसाब निकरंदो 360 सजे महीने जा 30 ॾींहं सजे साल जा 360 दिहाड़ा काफरन जो एड़ो क दिमाग खराब थियो हो हुन जो त रोजानो हिकड़ो नओ अलाह हुजे जेको असा जा कम करे वरी भी सुभान अल्लाह न हाने सुभान अल्लाह न हाने सुभान अल्लाह न रोज नौ अल्लाह सुभान अल्लाह ठे कान दी ता जो डो पने तवा के लठ खणी मौलवी चौराईंदा चो सुभान पर सिखो त काथे सुभान अल्लाह चेवी काथे न चेवी अब रोज नौ खुदा चेबो नौज बिल्लाह डाडे चो डाडे चो उन्होंने इन्हीं जे करे 360 ॾींहनि जे हिसाबन सां 360 खुदा बनाया माज़अल्लाह नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक आई चवंदा हा त रोज वेचारो अल्लाह कम करे थकजी तो पवे त जे करे इहो अल्लाह अॼु साही पटे वरी सुभाणे ॿियो अल्लाह कम कंदो वरी ॿिए ॾिहाड़े ओ साही पटे वरी टे ॾिहाड़े वरी ओ थकजी पवंदो वरी ओ साही पटे सॼे साल में वरी हिकिड़ो दफ़ो उनी अल्लाह जो वारो फिरी अचे अकुल जा अंधा अल्लाह ताला फरमाए तो अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताखुज़ुहु सिनतु वला नौम
मुसलमानन जो जो हकीकी अल्लाह वो अकेलो आ दाइम कायम आ हमेशा खुदा जी जात आ उन खुदा के न को थक थींदो आ न को न अल्लाह के निंड हुंदी आ सदाई रब हिक जड़ो हुंदो आ यो ही तो फर्क आ असा में वाणियन में हो हथ सा अल्लाह ठाहे उनके पूजन असा उन्हीं के पूजऊं जो असा के ठाहे थो हो पांजे हथरादू बुतन जी पूजा कन आई असा उन्हीं अल्लाह जी इबादत कयो जो सजे जहान जो खालिक आ लखे करोड़े सदियों साल गुजरी वया उन्हीं अल्लाह के न का निंड्रा न को थकरा न को ओजा गोआ न कहे मिसला न उनके अबोआ न उनके अम्मा है न उनके धिया न उनके पुत्रा न उनके ज़ाला न उन जी ज़ाता न उन जो पाड़ोआ न उन जी कौमा अल्लाह समदा बेनियाजा व लम यकुल लहू कुफुवन अहद उन अल्लाह जी ज़ात पाजी ज़ात में अकेलो आ हुन जो को मिट माइट आहे मां तवा का पुछा तो तवा जो इन्हीं अल्लाह ते ईमान या कहीं बे ते सभई जो सुभान अल्लाह इन्हीं खुदा ते ईमान आ ना मुझा दोस्तों अजीजों पर इहा गाल नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मक्के जे शहर में अची एड़े दौर में एड़े जमाने में गाल कई जो सालन का वठी करे एक साल खान अब्बा दादा पर दादा तड़ दादा अकड़ दादा धकड़ दादा सत सत वीह वीह पीढ़ियों गुजरी वियो हो पुत्र जी पूजा कंदा हा नौजवानन जे दिमाग में भी पत्थरन जी पूजा हुई पोढ़न जे दिमाग में भी पत्थरन जी पूजा हुई नंढन वॾन जे दिमाग में पत्थर जी पूजा हुई अल्लाह जो पुजारी को हुयो ही कोन को सारी मखलूक हिकड़े पासे कुर्बान वना आमना जे लाल मोहम्मद करीम जी जात बाबरकात उन सोने नबी करीम एड़े दौर में ऐलान थी फरमायो कुल हुवल्लाहु अहद 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 अल्लाह अकेलो आ जो अल्लाह अल्लाह अहदा अकेलो आ लम यलिद का जो जड़न कोने वलम यूलद न कोन के जड़ो आ वलम यकुल लहू कुफुवन अहद ऐ उन जो को मिट माइट कोने वो पांजी जात ऐ सिफात में अकेलो बेनियाज रब करीमा या जमल सोने नबी पाक गाल कई त माण्हुनि खे दुखी लगी इंसान जो नजरियो बदलाण ॾाढो ॾुखियो जेका सदन खा अबे जो भी ओहो ज़हन पुत्र जो भी ओहो ज़हन डाडे जो भी ओहो ज़हन सजी कौम जो ओहो ज़हन हाने हिकड़ो जवान अची उन जो ज़हन बदलाए त सोली त गाल कान हुई दुखी गाल हुई की ज़हन उन जो बदलजे हुन नबी करीम अलैहि सलाम ते इतराज कया केड़ा इतराज कयो चवण लगा माल हाज़र रसूल कुरान इतराज के अजो के जमाने से भेटाए जो इतराज करने वाला मक्के जा मुशरिक हा इतराज करने वाला मक्के जा काफिर हा इतराज करने वाला अल्लाह जा दुश्मन हा इतराज करने वाला नबी पाक जा दुश्मन हा इतराज करने वाला दीन जा दुश्मन हा इतराज करने वाला जहन्नमी होया छाप्या इतराज में चवल माल हाज़र रसूल या कुल्लाम व यमशी फिल अस्वाके हे पाण के रसूल तो सदाए हे वरी केड़ो रसूला हे त असां जहड़ो आ मानी भी खाईंदो आ बाजार में भी घुमदो आ शहर में भी घुमदो आ असां वांगुर खाए पिए तो ही वरी रसूल कीअं थियो यो इतराज उन्हनि काफरन कयो मुशरिकन कयो नबी जे दुश्मनन कयो ऐ अब्दुल रहीम पाजे तरफा न थो चवे कुरान करीम जी मुआयत पढ़ी आ एडो हाफिज़ आ वेठो आ ॿिया बि हाफिज़ थी सघनि था हुजनि कुरान परे कोने खणी खोले रखो त मां तव्हां खे कुरान मां खोले ॾेखारियां
माल हाज़र रसूल ही वरी केड़ो रसूला या कुल काम वयमशी फिल असवाके मानी भी खाए थो ऐं वरी बाजार में भी घुमे थो। यो एतराज काफरन कयो अजो के ज़माने जे मौलवी जो हाल भी सागो ही आ। असा चवंदा हो मुहम्मद करीम अल्लाह जो हबीबा अल्लाह जो नूरा। छा चवंदा हो अल्लाह जो नूरा जो अल्लाह जो ॾाढे जो अल्लाह जो ये मुला चवंदा हां नूरा जो खाईंदो जो आ इनके पुट जो आहे न धीउ में अथस ज़ालू भी अथस आदम जी औलाद भी आहे अब्दुल्लाह जे घर में जाओ आ अमर आमना जे पेट में आयो आ भई वरी कीअं नूर थियो। असां चोया त पोइ तोखे सम्झायूं था त कीअं थियो पर पक पइजी में त तुंहिंजी कड़ी कहिड़ी कड़ी सां थी मिले। अल्लाह जा प्यारा दोस्तों अजीजो आवाज सो उन्हीं ज़माने जे मुशरिकन जी नजर नबी करीम अलैहिस्सलाम जे मथा वनी पई तसा जहड़ो आ उन्हन काफरन जी नजर मुशरिकन जी नजर नबी करीम जे खाइण पीअण ते वनी पई हुजूर पाक जे औलाद ते वनी पई निकाह ते पई मुझे महबूब जे बचड़न ते वनी पई ही वरी कीअं रसूल कीअं नूर आ उन्हन भी इए चयो अजकल जो मुल्ला मौलवी भी इए थो चवे मालूम छो त ओहे ऐं नबी पाक जे नूर जा इनकारी जेके चवन था असां वांगुरु खाईंदो पीअंदो हो बिज सागो आ। चओ त बिज ट्रूह मां ट्रूह जमंदो गिदरे मां गिदरो जमंदो छाहे मां छाहो जमंदो वौण मां वौण जमंदो कणक मां कणक जमंदी जव मां जव जमंदो इए कदे कोन थियो आ त ट्रूह मां गिदरो जमे गिदरे मां ट्रूह जमे जड़ो बिज होंदो तड़ो होंदो। अजकल दा मुझे महबूब पाक जे नूर जा मुनकर ओ सागो इतराज कन था जेको मक्के जा मुशरिक ऐं काफर कंदा। ओहे चवंदा या कुलतान नानी तो खाए यमशी फिल अस्वाक गोठन में बाजार में तो घुमे फिरे शाजू निकाह करे थो। अवा अजकल मौलन के ता चओ न नबी से नूरा त फट इए चवंदा नूरा त पो खाईंदो कोन उनके चो हा खाईंदो हो पर मुझे महबूब पाक जे खाइण में तुझे खाइण में फर्क आ। मुस्तफा करीम खाईंदा अम्मा महबूब करीम जी घरवारी हजरत आयशा सिद्दीका जेका मोमिनन जी मावा नबी करीम जे निकाह में आयला वा चवे थी वल्लाहि मा रअयतु कत्तु कज़र इल्ला शम्मम तुरीहल मिस्क वल अंबर। नबी पाक अलैहिस्सलाम मुझे घर में रहंदा हा रात जो है जो पान मोरे जदे बिवीदा हा माना बैतुल खला दे बिवीदा हा लेट्रिन दे भी पान वीदा हा पर जरी मोटी ईंदा हा तमा हासे कार दिसन वींदी हुयसे। मोमिनन जी मां चवे थी खुदा जो कसम अल्लाह जो कसम खणी चवा थी त मुखे गंदगी नजर कान ईंदी मुश्क ऐं अंबर जी खुशबू ईंदी हुई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा नजर ईंदो हो मुश्क ॾाढे चुम था ॻाल्हायो मुश्क अंबर जी खुशबू नजर ईंदी ही ऐं गंदगी नजर ई कान ईंदी ही। सोणे नबी पाक जे खाइण ते इतराज करण वारा तू चवी थो तो हू भी खाईंदो आ असां भी खाईंदा हो जेकॾहिं तू खाईंदो आ त तो मजा गंद निकरंदो आ। मुस्तफा जेका खोराक खाईंदो आ उहा नूर बणजी वेंदी आ। आरफ रूमी जलालुद्दीन रूमी वडो आशिक़ रसूल थी गुजरियो आ वडो आलिम आ आरिफ आ वो इन्ही मौजूअ ते हिकड़ो बैत फारसी ज़बान में चवे थो दिल थी चवे तोखे ॿुधायां त तुंहिंजो ईमान ताज़ो थी पवे। फरमाए तो उखरद गर्दद पलीती जोजदा और वहाँ खुरद गर्दद हम अलैका या हबीब
अल्लाह अचो तमा के सोने नबी करीम जे खाइण जी गाल बुधाया। रमजान शरीफ आने गुजरियो आ, रमजान का पो शवाल अञा हले पे, माना रमजान भाई के महीनो भी कोन थियो आ। अल्लाह ताला रमजान जा रोजा मुसलमानन ते फर्ज कया आहिनि, पर मुसलमान के रखन था के कोन था रखन। पर जमल रोजो रखबो आ त रात जे टाइम ते रात जे पेट में खाई नियत कबी आ, सजो दिहाड़ो भुख में गुजारबो आ, शाम जो बांग ईंदी आ फौरन हुक्म त जल्दी रोजो खोलियो। अदन बारड़न के बस करायो, ओके बिरो की अचे त खणी बिरो की में समझाया तवन के वेहारियो, जेके भर में ता बैठा वडड़ा वो चुप करायो, खामोश थी वे। सबे चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुजलह दुआ सुजलहण सा हुक्मा, देर न कयो रोजो मकरू थी वेंदो आ, जल्दी रोजो खोले छजो। सॼी रात खाइबो आ पीबो आ पर ॾींहं जो कोन खाइबो आ। हिकड़े दफ़े मुंहिंजे सोने नबी करीम रमजान शरीफ जे महीने खां सवा ॿियो हिकड़ो महीनो आ, उन में मुंहिंजे मुस्तफ़ा ॾींहं जो भी रोजो रखियो, वरी रात जो भी मुस्तफ़ा रोजो रखियो। माना रोजे रखण खां अॻु में भी कोन वापरायूं, जमल सांझी थी त उन टाइम ते भी सोने नबी पाक रोजो कोन छोड़ियो, न को पानी पीतऊं, न को नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को मानी खाधी। इए जीअं ॾींहं जो रोजे में हा त रात जो भी रोजे में। आखिरकार ॿियो ॾिहाड़ो, टियों ॾिहाड़ो, चौथों ॾिहाड़ो, नबी करीम जा जेके असहाब सभु रहा, खुदा जो कसम आ कुर्बान वञा, मुस्तफ़ा जहिड़ो मुर्शिद कोन्हे को, असहाबन जहिड़ो मुरीद कोन्हे को। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीर, नारे हैदरी, नारे पीर, नारे पीर। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, समय हमेशा हमेशा उन सहाबा किराम जी इहा नियत हूंदी हुई त ॾिसूं मुंहिंजे सोने नबी जो उथणो वेहणो खाइणो पीअणो घुमणो ॻाल्हाइणो कहिड़े नमूने सां आहे। असां सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वांगुरु उथूं वेहूं खाऊं ऐं पीऊं, छो त सोने नबी करीम अलैहिस्सलाम जे पेरवीअ में बरकत ई बरकत आ। सोने नबी जे पेरवी में चाहे चो ॾाढे चो चाहे त उन्हीं जे करे सहाबी हमेशा सोचींदा हा, तवज्जो कंदा हा त कीअं थो सोनो नबी करे, कीअं थो उथे वेहे, पो उन्हीं ते अमल कंदा हा। ऐं महबूब जी पेरवी जेका आहे न, इहा मोहब्बत जी निशानी आ। असां चऊं था असीं आशिक़े रसूल, आशिक़े रसूल, आशिक़े रसूल, भली गाला खुदा के मानने वाला मुसलमान हो नहीं सकता। को चवे त मां अल्लाह के तो मञा, अल्लाह वारो आहियां, अल्लाह वारो आहियां, जो पुट हाउ तो अल्लाह वारो आ पर मुसलमान कोन आ। अल्लाह वारा त गॾ भी आहिनि, अल्लाह वारा त खिलज़ीर भी आहिनि, अल्लाह जा त कुत्ता भी आहिनि, अल्लाह जा मिरू भी आहिनि। अल्लाह पाक जी कहिड़ी शइ कान्हे का, सारे जहान जो ख़ालिक़ ऐं मालिक मुंहिंजो अल्लाह आ। अल्लाह वारो हुजण का वॾी ॻाल्हि कान्हे का। खुदा के मानने वाला मुसलमान हो नहीं सकता, बजुज़ हुब्बे मोहम्मद कामिल ईमान हो नहीं सकता। हाँ तू अल्लाह वारो आही मञूं था, अल्लाह जो आही पर रसूलुल्लाह जो नाही तो मुसलमान नाही। असा के केर खपे मुसलमान, केर खपे चओ, असा के मुसलमान खपे।
ऐं मुसलमान ओहो आहे जेको रसूलुल्लाह जी मोहब्बत करे ऐं मोहब्बत जी निशानी आ पैरवी चओ मोहब्बत जी निशानी छा आहे जेकॾहिं नबी पाक जी पैरवी करे थो त मोहब्बत में सचो आ जेकॾहिं मोहब्बत जी दावा करे थो पर पैरवी नथो करे त कूड़ थो हणे मां दुआ कयां थो अल्लाह ताला तव्हां असांखे सोने नबी जी सच्ची पैरवी नसीब फरमाए बहरहाल मुझा दोस्तों अजीजों सोने नबी करीम जी रात बाबरकत रात जो भी रोजो आ ईह जो भी रोजो आ न रात जो रोजे रखण मलक जो वापराइन पिया न रोजे खोलण जे टाइम ते कुछ वापराइन पिया टे दिहाड़ा टे रातियूं गुजरी वयूं असहाबन किरामन जो ॾिठो उन्हनि चयो त दिलबर नबी करे थो अचो त पाण बि कयूं पाण बि थका हो जा सोनो नबी करीम इए कन था यको लगातार रोजा रखन था अचो त पाण भी रोजा इए रखूं ये सोने नबी रखया साईं के 3 ॾींहं गुजरी विया चौथे दिहाड़े असहाबन सलाह करे रोजो रखण शुरू कयो मुझे महबूब करीम के चौथो दिहाड़ो आ सहाबन के पहरो दिहाड़ो आ शाम ताईं जिए दिए वक्त गुजरियो नबी करीम शाम जो चौथे दिहाड़े कुछ को न खाधो असहाबन भी रात जो कुछ को न खाधो सॼी रात इए गुजरी वई जॾहिं पंजो दिहाड़ो थियो सहाबन के ॿियो दिहाड़ो आ उन्हनि भी ॾींहं जो कुछ को न खाधो पर थोरो सिजो उभरियो तो को काथे किरियो पियो आ को काथे किरियो पियो आ जी बुख वरायो चप खुश्क थी आ अखिन मां लुड़क पिया वहन सीने में मुंहिंजा दोस्त साह घुटजी वियो आ टंगू साह छॾे वियूं मथे खे फेरी अची वई घड़ी घड़ी पानी जा कपड़ा पुसाए मथे ते रखन पिया छंडा मुंह खे हणन पिया अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलाम खे त परवाह ई कान्हे का अवा के बुख लगंदी आ कि मुझा दोस्त अखिन यारो अंधारियूं हूंदियूं खुदा पियो खैर करे जेकॾहिं हमरा हर ताऊं अचे ऐं माई वेचारड़ी न महल सां मानी हणी डंडे सां मथो फाड़े विझे मार पई मरे मां हेॾो सारो 2 एकड़ ज़मीन जा हर काहे आयो आहियां वणनि जी गुड कढी आयो आहियां मानी में देर करे छॾई हणी पंहिंजी घरवारी खे मारे ढेर कंदो आ बुख तोखे बेहाल कंदी आ बुख तुंहिंजा हाल विञाए छॾींदी आ जो त बुख न पुछड़ा टोल जेको देता दानाव बि दीवाना करे छॾे दानाव माण्हू बि चरियो थी वेंदो आ बुख ख़राब आ ॿियो ॾिहाड़ो सहाबी संगुरा किरी पिया सोने नबी पाक फरमायो बाबाल अकवामिन बुखारी शरीफ जी हदीस आ सोने नबी करीम जी जात बाजे असहाबन सगुरन का पूछो मा बाल अकवामिल छा छो अथव परेशान पिया नजर अचो कपड़ा पुसाए पुसाए मथा पिया रखो गुरड़ियूं घड़ी घड़ी पिया कयो सारी जान तव्हां जी सफ़ा कमजोर थी वई आ उथी वेई कोन सघो था छा थियो अथव अर्ज़ करण लगा इन्ना नुवासिलु बिमिस्लिक या रसूल अल्लाह जी साईं जन लगातार हिकु 2 3 4 ॾींहं यको रात ॾींहं रोज़ो लगातार रखियो आ असां बि तव्हां जे पैरवीअ में काल खां वठी करे रोज़ो शुरू कयो आ साईं खे त परवाह कान्हे असांजो त ही हाल थियो आ मुंहिंजा सोना असां त हाणे रोज़ो सही बि नथा सघूं नबी करीम जी ज़ात फरमाइन था अय्युकुम मिस्ली मुझे सोने नबी पाक जा जेके लफ्ज़ हन न सभई लफ्ज़ सोन सां लिखण जहिड़ा पर हिननि खे वधीक सोन सां लिखण साम्हूं केर हन बा सभई चओ सोनो सिद्दीका सोनो फारूका सोनो उस्माना सोनो हैदरा नबी पाक जो चाचो अब्बास हजरत अबू हुरैरा नबी पाक जा बचड़ा हसन हुसैन आहिन हुजूर करीम अलैहि सलाम जा प्यारा घरवारा आहिन सारो नबी पाक जो खानदान उहे सहाबी असां जे कदे खुदा जो कसम उहद जबल जेतिरो सोद खुदा जी राह में खैरात कयो करोड़े लखे टनन जे हिसाब सां उहद जबल जे पत्थरन जो वजन आ असां समूरा मुसलमान उहद पहाड़ जेतिरो सोन खैरात कयूं
हिकड़े पासे हेनो मुझे सोने नबी जो असहाब सगोरो बसेर जवन जा खैरात करे उहे अञा मथे आहिन छो तो हो खर्च करण वारो नबी जो असहाबी आ चो छाहे असां सहाबी न आहियूं तंहिंजे करे असांजे सवाब में या सहाबी सगोरे जे सवाब में एतिरो फ़र्क़ु आहे या मां पंहिंजे तरफ़ खां ॻाल्हि कान ॿुधाई आहे या नबी करीम जी हदीस आहे पाण ख़ुदि फरमाइनि था त जेकॾहिं मुंहिंजो सहाबी बसेर जव ख़ैरात करे ऐं तव्हां सभई ओत जबल जेतिरो सोन ख़ैरात कयो त बि तव्हां असहाबी खां वधी नथा सघो असहाबी तव्हां खां वधी वेंदो हिकड़ी ॻाल्हि इहा अमल में असां खां मथे छो अमल में असां खां ॿी ॻाल्हि सोने नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो अल्हम्दुलिल्लाह 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 पाण मुसलमान आहियूं चओ पाण ॾाढे ॾाढे जन्नत में उम्मीद आहे चओ जन्नत में पर थी सके तो खुदा जी ज़ात कावड़जी भी पवे उम्मीद आहे न बाबा आहे वनो उम्मीद पर मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था तव्हां खे जन्नत जी उम्मीद आहे जय मां मोहम्मद करीम जो असहाब सगोरे दीदार कयो उन जे लाइ जन्नती हुजणो पक्का सरकारे दुआ